ॼमंदे जाम हिकु ख़ूबसूरत ॿार जो जनमु 23 मार्च 1923 ईस्वीअ ते पुराणी सखर में भाई पीसूमल कालाणी ऐं जेठीबाई जे घर में थियो। माइटनि पंहिंजे पहिरें ॿार जी छठी जो नालो राई हेमन रखियो, जंहिंखे प्यार मां हेमू कोटींदा हुआ, जेको अॻिते हली हेमू कालाणी जे नाले सां जग मशहूरु थियो। पीसूमल कालाणी जा खिपरे उन वक़्त जे थरपारकर ऐं हाणोके सांगड़ ज़िले में सिरनि जा भठा हुआ ऐं ठेकेदारी बि कंदो हो। जीअं त हेमू सिकी लधो ॿारु हो, उन करे खेसि वॾे लाड कूड ऐं प्यार सां पालियो वियो। पीसूमल जो हिकु भाउ डॉक्टर मंघाराम कालाणी बि हो, जेको कांग्रेस जो कमिटेड सरगर्म वर्कर हो। डॉक्टर मंघाराम पुराणे सखर में सिराज सेना मंडल नाले हिकु हेल्थ सेंटर खोलियो हो, जिते फिज़िकल ट्रेनिंग सां गॾु सियासी तालीम पिणु ॾिनी वेंदी हुई। हेमू नंढड़े खां चाचे सां गॾु उन सेना मंडल में वेंदो हो, जिते रांदि रूंद सां गॾु सियासी लेक्चर ऐं कचहरियूं बि गौर सां ॿुधंदो हो। हेमू प्राइमरी तालीम पुराणे सखर में पढ़ियो ऐं पोइ लोकमान तिलक म्यूनिसिपल हाई स्कूल में दाख़िल थियो। विरहाङे खां पोइ इस्लामाइज़ेशन जो दौरु शुरू थियो त उन स्कूल जो नालो बदिलाए गवर्नमेंट हाई स्कूल रखियो वियो। हेमू कसरत करण करे मज़बूत जिस्म, कदावर, कणकाई रंग, वजाहत वारो ख़ूबसूरत नौजवान हो। हेमू स्कूल में म्यूज़िक ऐं राग बि सिखियो हो। उन खां अलावा रांदियुनि जो बि वॾो कोॾियो हो। तिलक स्कूल जा समूरा टीचर वतन दोस्त, आज़ादी पसंद ऐं क़ौमी सुजाॻी जा वॾा प्रचारक हुआ। उन्हनि मां ख़ुसूसन 2 टीचर, हिकु परसराम मसंद ड्राइंग टीचर, ॿियो भोलाणी ड्रिल ऐं म्यूज़िक टीचर। ही ॿई उस्ताद अधु पीरियड कोर्स पढ़ाईंदा हुआ ऐं बाक़ी अधु सियासी लेक्चर ॾींदा हुआ। परसराम मसंद तारीख़, सकाफ़त ऐं अदब जो वॾो ॼाणू हो। हुन सखर शहर जी तारीख़, समाजी सकाफ़ती ऐं इक़्तिसादी ज़िंदगी ते पहिरियों किताब सखर सुहारो जे नाले सां लिखी छपरायो। परसराम मसंद सखर जी तरक़ी ऐं समाजी कमनि लाइ हिकु तंज़ीम सुंदर सेवक सभा नाले ठाही, जंहिंजो पाण सेक्रेटरी थियो। हुन तंज़ीम जे प्लेटफॉर्म तां शहर जी सरहदी वारनि जी मदद सां सभाई सखर वारो घंटाघर, शेवक सभा लाइब्रेरी, आश्रम, मिनारे वारो हवा बंदर, सखर खे ख़ूबसूरत बणाइण लाइ रोडनि ते वण ॿूटा, गुल फुल ऐं पाणी जा फुहारा ठाराया। हेमू पिणु उस्ताद सां गॾु उन तंज़ीम में कमु कंदो हो। परसराम मसंद बाबू सुभाष चंद्र बोस जो मदाह हो। हेमू हुन जी सोबत में सुभाष बाबू ऐं सरदार भगत सिंह खे पंहिंजो आइडियल बणायो। उन वक़्तु हेमू खे किथां सुभाष बाबू जी तक़रीर जो रिकॉर्ड मिलियो, जेको हू पंहिंजे हिज़ वॉइस मास्टर तोतारे वारे फ़ोन ते पाण ऐं पंहिंजे दोस्तनि खे वॾे चाह सां ॿुधंदो ऐं ॿुधाईंदो हो। स्कूल जे ज़माने में हेमू पुराणे सखर में कृष्ण दास गलूमल, जेको पिणु क़ौमी वर्कर हो, जे आखाड़े कृष्ण मंडल में दाख़िल थियो, जिते पिणु फिज़िकल ऐं मेंटल ट्रेनिंग वरिताईं। उन खां पोइ चाचे जे ट्रेनिंग सेंटर सूराज सेना मंडल में दाख़िल थियो, जिते कुझु वक़्त खां पोइ हुन मंडल में पंहिंजो ग्रुप ठाहे तिरंगा झंडा खणी पंहिंजे हमउम्र दोस्तनि साण करे पुराणे सखर जी बाज़ार ऐं घिटियुनि में राति जो जुलूस कढी इनकलाब ज़िंदाबाद जा नारा हणंदा हुआ। हेमू हिकु टीन एज नौजवाननि जी तंज़ीम बंदर सेना जे नाले सां ठाही। उन जो कमु हूंदो हो त महात्मा गांधी जे हुकुम मुताबिक़ विलायती कपिड़े जे बाइकाट सबबि पुराणे ऐं नए सखर में घर घर वञी कपिड़ा गॾु कंदा हुआ, जेके खेनि औरतूं वॾे ख़ुशी सां पंहिंजा ज़री ऐं कंहिं ख़्वाब जा क़ीमती कपिड़ा हवाले कंदियूं हुयूं, जेके ही गॾु करे सिंधु दरिया जे कप ते साध ॿेले साम्हूं अची
माण्हू गॾु करे नारा हणी साणींदा हुआ। ॿियो कमु ही उहो कंदा हुआ त सरकारी नौकरी वारा आम तौरु कारियूं टोपियूं पाईंदा हुआ। ही उन कारियुनि टोपियुनि खे ग़ुलामी जी अलामत सम्झी खेनि अछे रंग जूं टोपियूं पाइण लाइ ॾींदा हुआ। खेनि पाइण लाइ सम्झाइण सां गॾु मिंथ बेड़ बि कंदा हुआ। पर जीअं त अछे रंग जी टोपी गांधी जी टोपी सॾिबी हुई, इन करे उहा टोपी बग़ावत जी अलामत सम्झी वेंदी हुई। हेमू 1 साल अंदरि जिस्मानी ऐं सियासी तरबियत वठी पंहिंजे चाचे मंगाराम जी जोड़ियल सूराज सेना मंडल जो इंचार्ज थी हलाइण लॻो। उन्हनि ॾींहंनि में सखर में खरड़ी जे मैदान ते आल सिंध स्टूडेंट्स कॉन्फ्रेंस ज़ेर सदारत सिंध जे आशिक़ ऐं सिंध कम्युनिस्ट पार्टी जे बानीकार मोहम्मद अमीन कोसे जी सदारत में थी। कॉन्फ्रेंस में सिंध जी तरक़ी पसंदनि, क़ौम परस्तनि, कम्युनिस्टनि ऐं उन्हनि जे हामियुनि वॾे तादाद में शिरकत कई। हेमू बि उन कॉन्फ्रेंस में भरपूर हिस्सो वरितो। मोहम्मद अमीन खोसे जी ज़बरदस्त जोशीली तकरीर कई, मारो या भरजाओ वग़ैरह। उन तकरीर हेमू जहिड़े हसास ऐं क़ौमी दर्द रखंदड़ दिलि ते गहरो असरु कयो। प्रोग्राम खां पोइ हेमू सॼी राति वेही मोहम्मद अमीन सां आज़ादी लाइ जिदोजहद जे तरीक़नि ते कचहरी कई। उन संजीदा कचहरी हेमू मथां वधीक असरु छॾियो। हीअ अॻु ई भगत सिंह जो दिलेराना जिदोजहद, केस में इस्तक़ामत सां जजनि आॾो हिंदुस्तान जी आज़ादी जो केस पेश करणु ऐं बहादुरी सां फांसी ते चढ़ण खां घणो मुतासिर हो। वेतर मोहम्मद अमीन जहिड़े जोशीले इनकलाबी जी सोबत सोने ते सुहागे जो कमु कयो। हेमू यंग कम्युनिस्ट लीग जे तर्ज़ ते हिकु नौजवाननि जी तंज़ीम सिंध यूथ सर्कल ठाही, जंहिंजो बाद में नालो बदिलाए सिंध इनकलाबी पार्टी रखियो वियो। उन पार्टी में हिंदू मुस्लमान सभु शामिल हुआ। हुन अंडरग्राउंड पार्टी में लाड़काणे जा अमीरू रिंद ऐं नबी बख्श खोड़ो हुआ ऐं ॿिया परचू विद्यार्थी ऐं ऐंशी विद्यार्थी वग़ैरह वधीक सरगर्म हुआ। उन पार्टी में ख़ुसूसन उन चइनि माण्हुनि काफ़ी पुरतशदुद कार्रवायूं कयूं, जेके कंबर खां कराची क्लिफ्टन ताईं कामयाबी सां कयूं वयूं। 8 मार्च 1942 जापानिन कलकत्ते ते बम उछलाया। अहिड़ियुनि हालतुनि में सैयद सिबगतुल्ला शाह लाशदी, पीर पागारो, अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु विढ़ंदड़नि, बैनुल अक़वामी तौरु मञियल गोरीला अॻुवाणनि ऐं आज़ाद हिंद फ़ौज जे कमांडर सुभाष चंद्र बोस सां मुखी ॿेले ऐं अंडमान जे ॿेटनि ते ख़ुफ़िया मुलाक़ातूं करे गॾियल गोरीला वार शुरू कई। अंग्रेज़ हुकूमत पीर साहब खे गिरफ़्तार कयो। उन खां पोइ हुरनि ऋण ॿारे ॾिनो। उन पुरतशदुद कार्रवायुनि में केतिरा ई माण्हू मारिजी विया। सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सानु थियो। रेल जूं पटड़ियूं उखाड़ियूं वयूं। रेल किराइण जो हिकु वॾो वाक़ियो टंडे आदम वटि लाहौर मेल खे किरायो वियो, जंहिंमें केतिरा ई माण्हू मारिजी विया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया। गौरी सरकार उन वधंदड़ पुरतशदुद कार्रवायुनि खे रोकण लाइ कराची खां सवाइ समूरी सिंध में मार्शल लॉ लॻाई। कहिड़ी कार्रवायूं कंदे फ़ौजी कोर्टूं ठाहे, समरी ट्रायल करे, वॾे पैमाने ते फायूं, फटकनि, उमिरि क़ैद ऐं कारे पाणी जूं सज़ाऊं ॾिनियूं। अंग्रेज़ हुकूमत जे अंगनि अखरनि मुताबिक़ 40,000 हुर क़तल कया विया। साॻे ॾींहुं शाम जो गवर्नमेंट सख़्तु क़दम खणंदे कांग्रेस जे मुख्य लीडरशिप खे बम्बई ऐं ॿियनि शहरनि मां गिरफ़्तार कयो। कांग्रेस जी क़यादत नौजवाननि संभाली, जंहिंमें जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, चेट श्रीमती, अरुणा आसिफ अली वग़ैरह हुआ। हुकूमत जी सख़्तियुनि ऐं ज़्यादतियुनि जे करे मुख्य क़यादत जे जेल में हुअण सबबि अवाम नौजवाननि खे क़यादत कंट्रोल मां निकिरी ख़ुदरू कार्रवायूं करणु लॻी। किथे किथे उहे कार्रवायूं पुरतशदुद थियूं। इनकलाबिन महात्मा गांधी जे ॾिनल नारे अंग्रेज़ हिंदुस्तान छॾे वञो, भारतवासियो करो या मरो खे अमली जामो पाराइण लाइ मुल्की लेवल ते तंज़ीम ठाहे अंडरग्राउंड कमु करणु शुरू कयो। हेमू जो बि उन ख़ुफ़िया तंज़ीम सां वास्तो थियो।
ऐं हीउ सरगर्मी सां उन में कमु करणु लॻो। उन तंज़ीम साड़ ॿार तहरीक शुरू कई। उन हलचल दौरान 940 माण्हू क़तल थिया, 1630 ज़ख़्मी थिया, 250 रेलवे स्टेशनूं, 550 पोस्ट ऑफिसूं, 350 तार जा थंभा ऐं 85 सरकारी ऑफिसनि खे नुक़सानु पहुचायो वियो। 60,221 कारकुन जेलनि में विया। अटकल 18,000 कारकुन डिफेंस ऑफ इंडिया एक्ट हेठि केस हलाइण खां सवाइ जेलनि में रखिया विया। माण्हुनि में बेइंतहा जोश हो, जंहिं में हिंदू मुस्लिम सभु कंहिं न कंहिं तरह शामिल हुआ। मिलिट्री ऐं नेवी बि कुझु हंधनि ते बग़ावत कई। अंग्रेज़ जॾहिं ॾिठो त हालतूं कंट्रोल खां ॿाहिरि थियूं वञनि त हुननि इंग्लैंड मां वॾे तादाद में फ़ौज ऐं हथियार घुराया। जीअं त सिंध में हुरन ऐं इनकलाबियुनि जूं कारवायूं उरूज ते हुयूं ऐं बलूचिस्तान में बग़ावत हुई, उन करे सिंध ऐं बलूचिस्तान जे बाग़नि खे कुचलण लाइ 23 अक्टूबर 1942 ते फ़ौज ऐं हथियारनि सां भरियल ट्रेन रवानी कई हुई। हेमू खे तंज़ीम तरफ़ां उन जी इंफॉर्मेशन सां गॾु हिदायत मिली त उन ट्रेन खे किराइणो आहे। उन जी प्लानिंग लाइ खुफ़िया मीटिंग थी, जंहिंमें दादा थांवरदास, परचू विद्यार्थी, एनसी विद्यार्थी, लक्ष्मण केवल रामाणी, हशू संताणी ऐं हरी लीलाणी शरीक थिया। दादा थांवरदास उन प्लानिंग जो मास्टर माइंड हो। हुननि खे पंहिंजे नेटवर्क ज़रिए ट्रेन मुतलिक़ ॼाण मिलंदी रही। चांडोकी राति जे अधु पहर जो हेमू पंहिंजी टीम जे 3 दोस्तनि लक्ष्मण केवल रामाणी, हशू संताणी ऐं हरी लीलाणी सां गॾु पुराणे सखर जे मखदूम जुमाणी पीर जे साम्हूं कड़ाई सैयदनि जे घरनि वटि बिस्कुट फैक्ट्री जे भरिसां रेल जे बंद खे उखाड़ण लाइ उन जूं फ्लैश प्लेटूं खोलणु शुरू कयूं। एतिरे में बिस्किट फैक्ट्री जे चौकीदार हुननि खे ॾिसी वरितो ऐं फ़ौरन पुलिस खे इतलाह कयो, जेके पुलिस वारे फ़िरोज़ पंजाबी जी अॻुवाणी में डोड़ंदा अची पहुता। हेमू जे दोस्तनि हेमू खे पुलिस जे अचण खां आगाह कयो, पर उन्हनि खे जल्दी निकिरी वञण लाइ चयो ऐं पाण मौक़ियो ऐं महल हूंदे बि न भॻो, बल्कि बहादुरी सां बीह रहियो। जीअं त पुलिस जी नज़र फ़क़ति हेमू ते हुई, भर में लिखियल ॿियनि ॾांहुं ध्यानु न वयुनि, उन करे उहे निकिरी वञण में कामयाब थी विया। हेमू खे गिरफ़्तार करे थाणे ते वठी आया। सुबुह जो हेमू जी गिरफ़्तारी जी ख़बर सॼे शहर में बाह वांगुरु फैलिजी वई। शहर जे हर तबिके ऐं मज़हब जे चङनि मुड़सनि हुन जी आज़ादी लाइ कोशिशूं वरितियूं। उन बावजूदि हेमू लाइ घणो करे सभु हिकु थी विया। हेमू खां ॿियनि साथियुनि लाइ पुछो वियो, पर हुन बेइंतहा तशद्दुद बावजूदि कंहिं बि साथी जो नालो न ॿुधायो। मार्शल लॉ हुअण सबबि संदसि केस समरी मिलिट्री कोर्ट सखर में हलायो वियो। हेमू जा वकील बैरिस्टर अब्दुसत्तार पीरज़ादो, नंदेराम वसवाणी ऐं साधू राम कालाणी हुआ। हेमू केस में पंहिंजे आइडियल भगत सिंह वारो तरीक़ो अख़्तियार कयो ऐं गिरफ़्तारी बि हुन भगत सिंह वांगुरु रज़ाकाराना तौरु हिकु मक़सद ख़ातिर ॾिनी हुई त जीअं केस में आज़ादी लाइ जिदोजहद जी तशहीर थिए ऐं पोइ ॾोह क़बूले फाही चढ़ी देस तां क़ुर्बान थी अमर थी वञिजे। हेमू खे वकीलनि सम्झायो त कोर्ट खे चवणो आहे त अंग्रेज़ हुकूमत सियासी जिदोजहद सबबि कूड़ो केस ठाहियो आहे, पर हुन वकीलनि खे चयो त मां कूड़ न ॻाल्हाईंदुसि, जेको कयो आहे उनखे ओन कंदुसि जो मां को बि ग़लति कमु न कयो आहे। उन करे हुन वकीलनि जी हिदायतुनि ऐं हिकमत अमलनि जी का बि परवाह न कई। कोर्ट में जज जे पुछियल सवाल जे जवाब में चयाईं त मुंहिंजो नालो बाग़ी आहे, मुंहिंजे वालिद जो नालो इनकलाब आहे ऐं हीअ मुक़दस धरती मुंहिंजी माता आहे। जेकॾहिं आईंदा वरी मौक़ो मिलियो त उन खां बि वधीक अंग्रेज़ हुकूमत खे नुक़सानु ॾींदुसि, जेतिरे ताईं वतन आज़ादी नथो माणे।